असां सां गॾु मौजूदु आहिनि इंस्टीट्यूट जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर अब्दुल माजिद मार साहिब जन। अब्दुल माजिद साहब खे वेलकम कयूं था। अब्दुल माजिद साहब, तव्हां जेतोणीकि हिन इंस्टीट्यूट जा जेके डायरेक्टर एग्ज़ीक्यूटिव आहियो, त हीअ जेका तव्हां इंस्टीट्यूट जो जेको इफ़्तिताह कयो, आगाज़ कयो, इन जी छा वजूहात हुयूं, छा ज़रूरतूं तव्हां महसूसु कयूं जो इन तव्हां इदारे जो बुनियादु रखियो? सभ खां पहिरियों त तव्हांजी वॾी महिरबानी कमड़ो साहब, तव्हां असांजे इदारे में आहियो। जीअं त हेल्थ में नर्सिंग जो जेको शोबा उहो रीढ़ जी हॾीअ जो किरदारु अदा करे थो पियो, ऐं पाकिस्तान में तक़रीबन 9 लख खां मथे नर्सिस जी जेका उहा खोट आहे। इन खे मद्देनज़र रखी चेयरमैन डॉक्टर नवीद साहब जन जी सरबराहीअ में असां सखर जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु नर्सिंग जो इदारे जो क़यामु रखियोसीं, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ कोर्सिस कराए रहिया आहियूं। अच्छा अब्दुल माजिद, सखर में ॿिया इन क़िस्म जा इदारा केतिरा आहिनि जेके कमु कनि था? जीअं ॾिसो, सखर में जॾहिं असां स्टार्ट कयोसीं उन टाइम सिर्फ़ु हिकिड़ो सरकारी इदारो हुयो जेको GMC में आहे, जिते सिर्फ़ु फीमेल जी तइलीम हुई नर्सिंग जी। उन खां पोइ असां वटि हिकु ॿ ॿिया इदारा आहिनि प्राइवेट में, उते कोर्स कराए रहिया आहिनि। ऐं टियों इदारो जेको आहे उहो असांजो सखर इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग आहे। हींअर त 3-4 इदारा ॿिया बि खुलिया आहिनि, लेकिन असांजो प्राइवेट इदारनि में ॿियो इदारो आहे जेको सखर में असां हुनजो क़यामु कयो आहे। अब्दुल माजिद, इहो बि थोरो नाज़रीन खे ॿुधायो त हिन वक़्तु जेको पाकिस्तान में हेल्थ जे हवाले सां हिकिड़ो इंतिहाई सुठो माना स्कोप आहे, त हितां जा जेके मुलाज़िमीन आहिनि ॿाहिरनि मुल्कनि में बि कुझु खपत आहे हितां जा जेके? यकीनन साईं, तमामु बहितरीनु सवाल कयो तव्हां। नर्सिस जी शॉर्टेज सिर्फ़ु पाकिस्तान न पर दुनिया अंदरि आहे। हींअर रिसेंटली असांजी काफ़ी नर्सिस आहिनि, तव्हांखे कवैत में मिलंदा, UK में तव्हांखे काफ़ी नर्सिस पाकिस्तानी सर्विस कंदे मिलंदा, UAE में, दुबई में, गल्फ कंट्रीज़ में, ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में नर्सिस जी तमामु घणी शॉर्टेज आहे। जी हा। माजिद साहब, इहो तव्हां ॿुधायो त हिते जेका हिन वक़्तु अटेंडेंस या स्ट्रेंथ तव्हांजे इदारे में केतिरी आहे? साईं, तक़रीबन असांखे 3 साल थी चुका आहिनि, ऐं असां 3 बैचूं खणी चुका आहियूं। चौथीं बैच असां जेका आहिनि उनजो हाणे रिसेंटली इंटेक कंदासीं। हर बैच में असां जेके आहिनि तक़रीबन 50 स्टूडेंट खणंदा आहियूं। इन हिसाब सां असांखे नर्सिस जा सिर्फ़ु 300 स्टूडेंट हींअर आहिनि ॿिनि कोर्सिस में। इन खां अलावा ॿिया बि कोर्सिस आहिनि। कुल मिलाए करे 600+ स्टूडेंट असां वटि हिन वक़्तु पढ़ी रहिया आहिनि। अच्छा, कोर्सिस तव्हां कहिड़ा कहिड़ा ऑफर कयो था? जी हा, कोर्सिस में असां हिकु डिग्री प्रोग्राम आहे। डिग्री प्रोग्राम में असां 4 ईयर BS नर्सिंग कराईंदा आहियूं, 2 ईयर पोस्ट RN नर्सिंग कराईंदा आहियूं। उन खां पोइ असां वटि डिप्लोमा कोर्सिस आहिनि, जिन में असां लेडी हेल्थ विज़िटर, कम्युनिटी मिडवाइफरी जेको 2 सालनि जा प्रोग्राम आहिनि। ऐं 3 कैटेगरी जेका आहे असां वटि उहा पैरामेडिकल जी आहे। पैरामेडिकल जा तक़रीबन 14 कोर्सिस आहिनि, जिन में डिस्पेंसर, हेल्थ टेक्नीशियन, OT टेक्नीशियन असां कराईंदा आहियूं, जेके असांजे मुख़्तलिफ़ इदारनि खां। जीअं असांजी बैचलर डिग्री प्रोग्राम आहे उहा लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो खां एफिलिएटेड आहे। ऐं जेका असांजा LHV प्रोग्राम आहिनि उहे असांजा सिंध नर्स एग्ज़ामिनेशन खां जेके आहिनि उहे इलाक़ आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा पैरामेडिकल कोर्सिस आहिनि उहे असां कराईंदा आहियूं सिंध मेडिकल फैकल्टी। जेका ॿी कैंपस तव्हां ॿुधायो पिया हुन लोकेशन ते, उनजी छा माना? जी हा, ॿियो जेको कैंपस आहे उहो असांजो प्रोफेशनल स्टडीज़ जे हवाले सां, जंहिंजो सिराजुद्दीन इंस्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज़ नालो आहे, जिते असां चाहियूं था त असां नर्सिंग सां गॾु कुझु ॿिया अलाइड हेल्थ जा कोर्सिस, जिन में DPT थी वियो, डॉक्टर ऑफ फिज़िकल थेरापी, ऐं फार्मेसी जे हवाले सां कोर्स कराईंदासीं। इंशाल्लाह फ्यूचर में तव्हांखे असां इनवाइट कंदासीं, तव्हां हुते यकीनन ॾिसंदा ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदा उन कोर्सिस जे बारे में। हिते मेल ऐं फीमेल ॿई स्टूडेंट्स माना? यकीनन असां वटि को एजुकेशन आहे, मेल फीमेल तालीम हासिल कनि था पिया। जी हा। जेके नौजवान आहिनि, छोकिरा या छोकिरियूं जेके हिन इदारे में कोर्स करणु चाहिनि, त उन्हनि जे लाइ छा रिक्वायरमेंट आहे? ॾिसो, असांजा जेके डिप्लोमा प्रोग्राम आहिनि, सर्टिफिकेट प्रोग्राम आहिनि, उन लाइ बिल्कुलु सवली ऐं आसान जेके शर्त आहे, उन लाइ असांखे पहिरियों त मैट्रिक साइंस हुअणु घुरिजे, ऐं उन सां गॾु गॾु उनजी एज जेका आहे 35 ईयर ओल्ड हुजनि, ऐं सिंध जो डोमिसाइल रखंदड़ हुजनि। ऐं जेके असांजा डिग्री प्रोग्राम आहिनि, जीअं आम डिग्रियूं असां वटि ॿियूं बैचलर डिग्रियूं थींदियूं आहिनि, उन लाइ रिक्वायरमेंट इंटरमीडिएट जी हूंदी आहे। पोइ असां वटि ईअं आहे त जेका असां मेडिकल जा शोबा आहिनि उन्हनि में असां प्री मेडिकल में घुरंदा आहियूं। उनजी परसेंटेज तक़रीबन 55% हूंदी आहे। एज लिमिट 35 ईयर एज आहे। जी ऐं सिंध जो डोमिसाइल। अॻे असां कोशिशि कई आहे, प्रेफरेंस कई आहे त लोकल मारूड़नि खे सर्व कयूं, ऐं असां वटि हिन वक़्तु बि जेका स्ट्रेंथ आहे उहा लोकल डोमिसाइल रखंदड़ स्टूडेंट्स जी आहे। ॿार खे बि आहे, उन्हनि खे बि यकीनन हक़ हासिलु आहे, लेकिन असांजी प्रेफरेंस इहा रही आहे त असां लोकल माण्हुनि खे तरजीह ॾियूं। उन सिलसिले में असां वटि काफ़ी सारा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्कॉलरशिप ते काफ़ी ॿार पढ़नि था,
असां वटि पाकिस्तान एजुकेशन अच्छा हूअं अब्दुल माजिद साहब तव्हां ॿुधायो त जेको वेलेट जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि इदारे जे हवाले सां उहे पूरे पाकिस्तान जा हूंदा या का उन्हनि जे लाइ का कोटा सिस्टम आहे छा? ॾिसो असां फॉलो कंदा आहियूं सिंध गवर्नमेंट जी पॉलिसीज़ खे। हाणे जेके असांजा कोर्सिस आहिनि बैचलर ऑफ नर्सिंग जा, हुन में सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी इहा ई आहे त हुननि में सिंध जो डोमिसाइल हुजे। अच्छा त उनखे असां फॉलो कंदा आहियूं। हिन महिल ताईं जेके ॿार असांजा BS नर्सिंग 4 ईयर डिग्री प्रोग्राम हुन में टोटल सिंध डोमिसाइल रखंदड़ आहिनि। अहिड़े नमूने सां जेका 2 ईयर प्रोग्राम आहे BS नर्सिंग पोस्ट आर जो, उन में ऑल ओवर पाकिस्तान जा ॿार असां वटि पढ़नि था पिया। ऐं LHV मिडवाइफरी जे हवाले सां उन्हनि में का पाबंदी कोन्हे। उते जेके असांजा ॿार आहिनि उहे टोटली पूरे पाकिस्तान मां अची सघनि था। अहिड़े नमूने सां साईं माज़रत सां जेको असां पैरामेडिकल कोर्सिस कराईंदा आहियूं न, उन में रिक्वायरमेंट इहा आहे त पैरामेडिकल कोर्सिस तव्हां सिंध में जिते बि कंदव, सिंध मेडिकल फैकल्टी जे अंदरि जेके बि आहिनि डोमिसाइल सिंध जो हुअणु घुरिजे। हीअ असांजी पॉलिसी न आहे, हीअ असांखे जेके इदारा आहिनि जिन सां असांजो लाक आहे हुननि जी सेट थियल आहे, असां हुननि खे फॉलो कंदा आहियूं। अच्छा अब्दुल माजिद साहब इहो बि ॿुधायो त हीअ जेतोणीकि के प्राइवेट इंस्टीट्यूशन आहे त तव्हां जेका फीस वग़ैरह जे हवाले सां बि को पॉलिसी जेका आहे उहा बि नाज़रीन खे ॿुधायो। जी हा, जीअं त ॾिसो हर इदारो जेको प्राइवेट इदारो हूंदो आहे उनजो जेको अदारो मदार हूंदो ई फीसनि ते आहे। जेको असांजो अमलो आहे, स्टाफ आहे, उन जी सॼियूं पघारूं इदारो बियर कंदो आहे स्टूडेंट खां फीस वठी, रेवेन्यूज़ जेके हूंदा आहिनि। फीस स्ट्रक्चर असांजी जेका आहे त उहा तमामु रिज़नेबल आहे। ऐं नर्सिंग प्रोग्राम में जेका फीस आहे उहा यूनिवर्सिटी सां असां गॾिजी करे हिकिड़ो तायुन कंदा आहियूं। उहा फिक्स फीस हूंदी आहे, उन्हनि में असां उहा ॿारनि खां कलेक्ट कंदा आहियूं। उहा सेमेस्टर वाइज़ हूंदी आहे, एडमिशन फीस, सेमेस्टर फीस, ॿियूं नंढियूं वॾियूं फीसियूं हूंदियूं आहिनि। बाक़ी जेके असांजा LHV प्रोग्राम आहिनि ऐं पैरामेडिकल प्रोग्राम आहिनि उहा असांजी फ्लैक्सिबल फीस आहे। कीअं फ्लैक्सिबल फीस आहे त उन में जेकॾहिं के नीडी ॿार आहिनि त असांजी एडमिनिस्ट्रेशन उन्हनि खे कंसिडरेशन करे उन्हनि जो क्रॉस वेरिफिकेशन फैमिलीज़ जेका उहो डेटा वठी करे उन सां असां काफ़ी रियायत कंदा आहियूं। काफ़ी ॿार अहिड़ा आहिनि जिन खे असांजो चेयरमैन साहिबु सपोर्ट कंदो आहे। काफ़ी ॿार असां वटि जेके आहिनि उहे पंहिंजो स्कॉलरशिप ते पढ़नि था पिया। हींअर मां तव्हांखे ॿुधायां नर्सिंग जा असां वटि 5 ॿार आहिनि जिन खे असांजी तालीम सां गॾु रहाइश, खाधो पीतो उहो सॼो फ्री था ॾियूं। ऐं 18 ॿार अहिड़ा आहिनि जिन खे पाकिस्तान एजुकेशन एंडोवमेंट फंड गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वारा सपोर्ट था करनि। अहिड़े नमूने सां 30-40 ॿार अहिड़ा आहिनि जिन खे चेयरमैन साहिबु पंहिंजे तरफ़ां काफ़ी फीस में रियायत करे। उन्हनि जो मोटिव बि इहो ई आहे त असांजे जेके लोकल मारूड़ आहिनि उन्हनि खे असां तइलीम याफ़्ता कयूं, ख़ासि तौर ते मेडिकल जी तालीम ॾियूं। असांजो मुकमल कमु आहे त क्लास हलाइणु, ॿार खे ट्रेनिंग ॾियणु। इम्तिहान जेको आहे उहो कंसर्न बोर्ड वठंदा आहिनि, कंसर्न यूनिवर्सिटीज़ वठंदा आहिनि, सर्टिफिकेट बि उहे ॾींदा आहिनि। जेके डिग्री प्रोग्राम आहे हुनजो लम्स यूनिवर्सिटी उन्हनि खे डिग्री ॾींदी आहे, असां उनखे सिर्फ़ु सर्टिफाई कंदा आहियूं। अहिड़े नमूने सां जेके पैरामेडिकल जा कोर्स आहिनि सिंध मेडिकल फैकल्टी खां सर्टिफिकेट मिलंदो आहे। ऐं जेके LHV CMW आहिनि उनजा कोर्स जेके आहिनि उनजा सर्टिफिकेट असांखे सिंध नर्सिंग बोर्ड ईंदी आहे। हा, उहे असांजे थ्रू हूंदा आहिनि। वैलिडिटी उन्हनि जी आहे, इहा ई आहे जेका बैचलर डिग्री जी दुनिया में वैलिडिटी आहे। असांजी जेका असांजे इदारे मां जेको ॿारु पढ़ियल हूंदो, असां वटां जॾहिं उनखे प्रोसेस थी डिग्री यूनिवर्सिटी खां मिलंदी ऐं काउंसिल खां उन्हनि खे लाइसेंस मिलंदो त उहो दुनिया में किथे वञी जॉब करे सघे थो। अहिड़े नमूने सां जेके सर्टिफिकेट कोर्सिस आहिनि उनजो लोकल सतह ते पाकिस्तान में सिंध अंदरि तमामु वॾो स्कोप आहे। सही, हा, वॾी महिरबानी अब्दुल माजिद साहिबु, तव्हांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, ही सखर इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग एंड अलाइड हेल्थ सखर जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर हुया अब्दुल माजिद माहिर साहिब जिन जूं पॉइंट ऑफ व्यू खां हिन इदारे जे हवाले सां अव्हांखे कुझु ब्रीफिंग्स, कुझु नॉलेज जेको आहे ॾिनी अथई। वरी इंशाअल्लाह ताला कंहिं नेक्स्ट टाइम कंहिं नए टॉपिक ते तव्हांजे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पवा खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू।